बुलेटिन में अवां खे भली कासूं था सबका पहिरीं अवां खे आगाह कंदासीं। पाकिस्तान में कोरोना विगे वधीक नवां मरीज़ सिहत वञा वेठा। एनसीओसी पारां वधीक 176 नवनि केसनि जी तस्दीक थी आहे। हाकारी केसनि जी शरह -5.9% रही। कोरोना जी सूरत हाल बाबत अवां खे आगाह कयूं पिया। पाकिस्तान में कोरोना विगे वधीक नवां मरीज़ सिहत वञा वेठा। एनसीओसी पारां वधीक 176 नवनि केसनि जी तस्दीक थी। हाकारी केसनि जी शरह -5.9% रही। अपडेट कई पिया अवां खे। पाकिस्तान में कोरोना विगे वधीक नवां मरीज़ सिहत वञा वेठा। एनसीओसी पारां वधीक 176 नवनि केसनि जी तस्दीक थी आहे। हाकारी केसनि जी शरह -5.9% रही। Mm-hmm.